औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलवात। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नव्वरा क़ुलूबना बिविलायतिल हुसैन वशरह सुदूरना बिमारिफतिल हुसैन वज़य्यना उयूनना बिबक़ाइल हुसैन वम्ला क़ुलूबना बिमसाइबिल हुसैन वबक़िया वजूदना बिज़ियारतिल हुसैन। अस्सलामु अलल हुसैन व अला अली इब्निल हुसैन व अला औलादिल हुसैन व अला अस्हाबिल हुसैन। अम्मा बाद फ़क़द क़ाल हज़रत इमाम सादिक़ अलैहिस्सलाम मन ज़ुकिरना इंदहु फ़फ़ाज़त ऐनाहु हर्रमल्लाहु वजहहु अलन नार। हदिये सलावत। अज़ादारन इमाम हुसैन दामन वक्त में बिल्कुल गुंजाइश नहीं। बस तवज्जो कयो ब या टे जुमला। तव्हां आशिक़ इमाम हुसैन आयो, तव्हांखे ख़बर हुजण घुर्जे त तव्हां जेको पंहिंजी अखियुनि मां हुसैन बिन अलीअ जी मुसीबत ते हिकिड़ो ॻोढ़ो वायो था त इन ॻोढ़े जो अजर छा आहे? छो जो मारिफत ज़रूरी आहे अज़ीज़ान मोहतरम। जैसी ताईं असां मारिफत इमाम जी हासिल न कंदासीं तेसी ताईं हक़ीक़ी माना में इन ॻोढ़े जो भी उहो अजर न मिलंदो। मारिफत छो ज़रूरी आहे? इन जे लाइ जो जॾहिं तव्हां तारीख़ में दिक़त कंदो जो जंहिंजे मथां तव्हां हुसैन बिन अली जा आशिक़ लानत मोकिलींदा आहियो शिमर, इहो शिमर हुसैन बिन अली यानी इमाम अली अलैहिस्सलाम जी जंग में सिपाही सालार हुयो। जंगे सिफ़ीन में इहो शिमर इमाम अली अलैहिस्सलाम जे लश्कर जो सिपाही सालार हुयो। लेकिन छो जो उनखे इमाम जी मारिफत न हुई, इहो करबला जे मैदान में ज़हरा जे लाल जो क़ातिल त तव्हां असां जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी मुसीबत ते ॻोढ़ो आहियूं था, इन जो छा मक़ाम आहे, छा अज़मत आहे, छा बुलंदी आहे, छा शरफ़।
तवाए असाजो इमाम फरमाए था मन ज़िक्रना इंदहु फफाज़त ऐनाहु हर्रमल्लाहु वजहु। अज जे इन दौर में हर इंसान इहो तो चाहे त असा के जन्नत मिली सके। तवा आजादारी ता कयो शाजिला जन्नत मिली सके। कोई नमाज तो पढ़े शाजिला जन्नत मिली सके। कोई मिस्कीनन के खादो तो खाराए शाजिला चे जन्नत मिली सके। इमाम अलैहिस्सलाम भी इन हदीस मुबारक में जन्नत जो एकड़ो रस्तो बुधाए रहा है। त मां सादिक इमाम तवा के एकड़ो एड़ो रस्तो तो बुधाया अगर इन वाट ते हली पयो त इहा जन्नत वारी वाट इन का सवा तवा थिड़ंदो ही। मौला केड़ी वाट? इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइन था मन ज़ुकिरना इंदहु फफाज़त ऐनाहु हर्रमल्लाहु वजहु। अगर के आशिक इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सामू इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी गुरबत के याद के वने ऐ अज़ादारान इमाम हुसैन जी अखिन मा इमाम हुसैन जी मुसीबत ते गोर अचे। मौला अगर गोर हो अचे त छा थींदो? इमाम फरमाए था हर्रमल्लाहु वजहु अलन नार। त अल्लाह ताला एड़े अज़ादार जे चेहरे ते जहन्नम जी बाहि के हराम। मक्का में आजादा। बस अज़ीज़ान मोहतरम, अकियन असा ये ठही पाऊं जे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा यारो अंसार करबला में होया तो थींदो छा? असा जने ज़ियारत आशूरा जो मुतालो था कयूं तो उते इमाम अलैहिस्सलाम हिकड़ो सलाम था मोकिल। मौला केड़ो सलाम? इमाम ता फरमाइन अस्सलामु अलल अरवाहिल्लती हल्लत बिफिनाय। मुझो सलाम आ उनन रूहन ते जेके हुसैन बिन अली में फना थी वया। अचो था इमाम का सवाल क्यों? मौला करबला जे मैदान में ज़हरा जे लाल में रूह त फना न थिया होया। त इमाम जो जवाब दो वाकन करबला में के जो नालो ज़ुहैर होयो, वाकन करबला में के जो नालो ओन होयो, वाकन करबला में के जो नालो जोन होयो, वाकन करबला में के जो नालो अब्बास बिन अबी शबीब शाकिरी होयो। लेकिन ये हुसैन बिन अली जी वाट ते इने हलियान जो करबला में शहीद थियण का बाद में इमाम तो फरमाने यो हाड़े ज़ुहैर थोड़िया, यो हाड़े हबीब थोड़िया, यो हाड़े ओन थोड़िया, हाड़ी सब हुसैन बिन अली जा रूह है। या अली अलैहिस्सलाम अगर वाकअन असाए तवा भी इमाम जी सीरत हली पाऊं त असा भी इमाम जा रूह बणजी। बस आदादारान इमाम हुसैन वाकअन रोवण जो रातियूं आहिनि। दिल चाहे थी ब जुमला बुधो उन मज़लूम बीबी जा जिनजी 4 सालन में कमर झुकजी। हाज़ादारान इमाम हुसैन मां तवा के मिनत न कंदम त तवा बुलंद आवाज़ सां रो। छो इन जे लाइ रवायत तो मिले त इमाम हुसैन जी गुरबत ते आज़ादार रोए पयो। इमाम अलैहिस्सलाम अज़ादार जे कंध ते हथणी करे चवन था लमा लितब के अला गुरबत जद्दिल हुसैन। शादो हुसैन बिन अली जी मसाइब ते नथो रोए। इमाम जे सामू वो रुमाल पेश कई चे ज़हरा जा लाल हे ॾिसो हुसैन बिन अली जी गुरबत ते रोआ थो। इमाम त फरमान छा अगर के ज़ईफ़ मां जो जवान पुट मरी वञे त उहा ईअं रोंदी? इमाम के फरमाइन थन न मौला, बल्कि इमाम त फरमाइन कीअं रोंदी? उहो अज़ादार इमाम के तो चए मौला उहो सीनो पिटे रोंदी, रुखसार पिटे रोंदी, चादर लाहे रोंदी। त इमाम त फरमाइन जॾहिं बि मुंहिंजे जद इमाम हुसैन जी गुरबत के बयान कयो वञे तूं बि ईअं रो। हा अज़ादारान इमाम हुसैन शाम जे के मकाम ते जनाबे सकीना मौला सज्जाद के नंढड़ा नंढड़ा हथ बधी करे चवे थी बा सज्जाद मुझो एक सवाल तुझी मोर जनाबे इमाम सज्जाद रोई करे चवे थो के दिन भेण
सवाल समझे का जाना ने जो मदीनो ना है बदमाशन जी बाजार जनाब सकीना रोई करे चाहे दीवा सज्जाद शिमर के चाज खाबाद में सकीना के रुखसारन ते तमाच नहन दो करे हाजा दराने इमाम हुसैन के दी इमाम रोई करे चाहे तो सकीना शाह शिमर जी तमाचन का थक जी पैया जनाब सकीना रोई करे चाहे दीवा सज्जाद थक जनवार भेज दे नाया ओ करबला मैदान में कत्ल मारे मारे बाबा के थक जी पयो मारो आए न जे करे धीमा सवाल न जला दिखया जो सुबह जो सूरज निकले तो सकीना जो रुखसार बर्दाश्त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन व सयअलमुल